मुंहिंजो नालो साहिब विजाणी। मुंहिंजो जनम कराचीअ में थियो हो, पर विरहाङे खां सिर्फ़ु 1.5 साल पहिरीं, इन करे मूंखे कराची या सिंध जी का बि यादि नाहे। विरहाङे खां पोइ असीं लखनऊ मां थींदा अची बॉम्बे में रहियासीं ऐं बॉम्बे में मुंहिंजी स्कूली पढ़ाई तोड़े शुरूआती पढ़ाई कॉलेज जी शुरूआती पढ़ाई मुंहिंजी बॉम्बे में ई थी आहे। घाटकोपर सिंधू वारी घाटकोपर में मुंहिंजो रहणु हो ऐं छाकाणि त उहा सिंधियुनि जी कॉलोनी हुई, इन करे उते घणेई सिंधी प्रोग्राम थींदा हुआ। गुरु नानक जो जनमु मल्हायो वेंदो हो ऐं घणियूं अहिड़ियूं सरगर्मियूं थींदियूं हुयूं। तंहिं करे नंढपण खां वठी ई मां सिंधी संगीत सां ख़ासि करे ऐं सिंधी सरगर्मियुनि सां जुड़ियल रहियुसि ऐं मुंहिंजो उन्हनि में चाह रहियो। बॉम्बे में कॉलेज जी पढ़ाई पूरी करे इंटर साइंस करे उन खां पोइ मां बड़ौदे हलियो वियुसि आर्किटेक्चर पास करणु। आर्किटेक्चर 5 साल मूं बड़ौदे में पास कई, फैकल्टी ऑफ टेक्नोलॉजी एंड इंजीनियरिंग। उन खां पोइ मां दिल्ली हलियो वियुसि, जिते मूं पंहिंजी फर्म खोली विजाणी एंड एसोसिएट्स। विजाणी एंड एसोसिएट्स मूं 23 साल मूं हुते पंहिंजी हलाई। पर जीअं मूं चयो, मुंहिंजो नंढपण खां वठी शुरूआति खां वठी ई पंहिंजे ॿोलीअ, पंहिंजे साहित्य, सिंधी संगीत, सिंधी संस्कृति सां हद खां वधीक चरियाप जे हद ताईं प्यारु हो। इन करे मूं घणो अॻु सोचे छॾियो त हिकु वक़्तु ईंदो जॾहिं मां पंहिंजो सभु कुझु धंधो समेटे, पंहिंजो पेशो समेटे, कंहिं न कंहिं तरह पंहिंजो समूरो वक़्तु सिंधी ॿोली ऐं सिंधी साहित्य खे ॾींदुसि। ऐं इन ई वक़्त ते हिते आदिपुर में इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधालॉजी जारी थी हुई ऐं मां यकदमि पंहिंजो धंधो समेटे उन वक़्तु मूं हिकिड़ी वॾी सोसाइटी पे कई 524 घरनि जी, पर नक्शा पास कराए मां अध में छॾे ॿिए कंहिंखे ॾेई हलियासीं। उन घणो ई सम्झायो, मूं चयो न, हाणे इनफ इज़ इनफ, मूंखे वञिणो आहे। मुंहिंजी दिलि खॼी बि थी आहे। चई हीउ कमाइण जो वक़्तु आहे, हीअ सोसाइटी पूरी करे पोइ तूं वञ। मां चयो न, जॾहिं पूरी कंदुसि तॾहिं मूंखे 1000 घरनि जी सोसाइटी हूंदी, मां न वेंदुसि। ऐं मां हलियो वियुसि आदिपुर में। हिन वक़्तु आदिपुर में मां इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधालॉजी जो डायरेक्टर आहियां। इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधालॉजी जारी करण जो मुख्य मक़सदु हो सिंधी ॿोलीअ जो बचाव ऐं सिंधी ॿोलीअ जो फैलाव। जॾहिं मां ॿोली थो चवां त मूंखे अञा बि चवणु घुरिजे सिंधी ॿोली, संस्कृति, साहित्य वग़ैरह 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 इन जो बचाव ऐं फैलाव। ऐं उहो ॾाढो ॾुखियो ऐं ज़रूरी कमु हो, छाकाणि त विरहाङे खां पोइ सिंधी जेके आहिनि से हिंदुस्तान जे कुंड कुर्छ ई न, दुनिया जे कुंड कुर्छ में फैलिजी चुका आहिनि। छाकाणि त हिकु हंधि नथा रहनि। इन करे असांजे ॿोलीअ खे, असांजे संस्कृतीअ खे, असांजे साहित्य खे तमामु वॾो दहरम रसियो आहे। ऐं सिंधी जेका ॿोली आहे, माण्हुनि जे घरनि मां वञे थी आहिस्ते आहिस्ते हकाल बि लोधजी रही आहे। सिंधी ॿोलीअ जी हालति जीअं पहुती बद खां बदतर थींदी थी वञी रसातल ते पहुती आहे। इन करे ज़रूरी हो त कंहिं न कंहिं नमूने जो कहिड़ो बचाव कजे। तॾहिं डॉक्टर सतीश रोहिड़ा चयो त असांखे इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधालॉजी खोलणु घुरिजे। किथे? कच्छ में। कच्छ में छो? छाकाणि त कच्छी जेका ॿोली आहे सा सिंधीअ जी डायलेक्ट यानी उपभाषा आहे। ऐं सिंध ऐं कच्छ जा शुरूआति खां वठी नाता आहिनि। सिंधी कच्छी चङी तरह सम्झी सघंदा आहिनि, कच्छी जेके आहिनि से सिंधी चङी तरह सम्झी सघंदा आहिनि। असांखे उते वञणु घुरिजे। लक्ष्मी खिलाणी चयो मां तयारु आहियां। सभ खां पहिरीं हिकिड़ी लाइब्रेरी खोलियूं, छाकाणि त किताब घणा ई आहिनि, सभई लेखक हुआ, उन्हनि खे पंहिंजा किताब जारी कयूं। हुते आहिस्ते आहिस्ते प्रोग्राम कयूं, संगीत जा प्रोग्राम थिया, नाटकनि जा प्रोग्राम थिया ऐं आहिस्ते आहिस्ते उहा संस्था वधणु लॻी ऐं औज ते पहुती। हाणे पोइ ॿी ॻाल्हि जेका हुई त सोचियूं त जीअं मूं चयो त सिंधी ॿोली जेका आहे सा वञे पई घरनि मां निकिरंदी, माण्हू ॻाल्हाइनि कोन था। तंहिं करे सम्झो वियो, इहो ज़रूरी सम्झो वियो त असांखे हिकिड़ो स्कूल खोलणु घुरिजे। अॼु जूं हालतूं अहिड़ियूं आहिनि त तव्हां सिर्फ़ु पंहिंजे ॿोलीअ में स्कूल खोलींदा त शायदि अॼु जे ज़माने सां असीं पेर में मिलाए न हली सघूं।
तंहिं करे इंग्लिश माध्यम वारो इंग्लिश मीडियम वारो स्कूल खोलियो वियो, पर उन में सिंधियुनि जे लाइ ज़रूरी लाज़मी रखी वई। इन वटि असां वटि घटि में घटि इन करे थो चवां त केतिरा दफ़ा केतिरा किताब थींदा आहिनि जेके अञा ताईं असांजे लिस्ट में अञा लिखी न सघिया आहिनि। वेझराई में असांखे घटि में घटि 5000 किताब किथां मिलिया आहिनि, ऐं उहे किताब जेके असां वटि अॻु में न आहिनि, हा, उन्हनि खे उन में दर्ज करिणो पवंदो, महिनत करणी पवंदी, सुठे नमूने क्लासिफिकेशन करिणो पवंदो। हा, त असां वटि लाइब्रेरी में घटि 33 खां 35 हज़ारनि ताईं किताब आहिनि। हाणे उहे किताब 4 क़िस्मनि में तव्हां चई सघो था। हिकिड़ा सिंधी किताब, हिकिड़ा उहे किताब जेके सिंधियुनि लिखिया आहिनि पर उन्हनि जो ॿियनि ॿोलियुनि में तर्जुमो थियो आहे। हा, जेकॾहिं यूटी ठकुर जो किताबु आहे कहिड़ो सिंधी कल्चर अंग्रेज़ी में आहे, KR मलकाणी जो किताबु आहे सिंध स्टोरी अंग्रेज़ी में आहे, पर असांखे रखिणो आहे उहो कंहिं बि हालत में। सही ॻाल्हि आहे न, जेकॾहिं असां उहो न रखूं। साॻी तरह असां हिकिड़ो आहे भाङो अहिड़ो आहे जंहिंमें डिक्शनरियूं आहिनि। असां जेकॾहिं चऊं था भई सिंधी टू इंग्लिश डिक्शनरी न, सिंधी टू गुजराती डिक्शनरी खपे। इवन इंग्लिश टू गुजराती डिक्शनरी असां वटि हुअणु घुरिजे, छाकाणि त असां ॿियनि ॻाल्हियुनि खां परे न आहियूं। सिंधी ऐं गुजरातीअ जो, सिंधी ऐं हिंदीअ जो, सिंधी ऐं मराठीअ जो पाण में वॾो संबंध आहे। तंहिं करे असां अकेला रही करे रुॻो सिंधी कंदा रहंदासीं न, ॿियनि ॿोलियुनि सां असांजो लाॻापो आहे ऐं खोजना कंदड़नि खे इन्हनि सभिनी चीज़ुनि जी ज़रूरत आहे। त डिक्शनरियूं आहिनि, पहाकनि जा अलाए घणा किताब आहिनि असां वटि, ऐं के अहिड़ा किताब आहिनि जेके सिंधियुनि लिखिया आहिनि पर भारतीय भाषाउनि में बि तर्जुमो थिया आहिनि। केतिरियूं कहाणियुनि जा किताब आहिनि, केतिरा ॿिया किताब आहिनि ॿियनि ॿोलियुनि में आहिनि। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि, देवनागरी किताब बि असां वटि तमामु घणा आहिनि। पर हिकिड़ो सेक्शन जंहिंजे लाइ मां ख़ासि चवंदुसि त असां वटि अणलभ, नायाब, रेयर किताब तमामु घणा आहिनि। तमामु घणा जो मतिलबु आहे त चवण त मां त चवंदी आहियां न, मुंहिंजो पुटु ॾाढो वॾो आहे, मां बि चवां थो असां वटि तमामु घणा किताब आहिनि, पर शायदि एतिरा न हुजनि। उनजे बावजूदि मां ख़ुशीअ सां चई सघां थो, ऐं असां वटि घटि में घटि 700-800 अञा थी सघे थो 1000 किताब हूंदा। उन्हनि मां हिकिड़ो किताबु शाह जो रसालो, मां सम्झां थो तव्हां शाह लतीफ़ जो नालो त ॿुधो हूंदो। शाह लतीफ़ हिकिड़ो उहो अज़ीम शाइर हो। इंग्लिस्तान जे विद्वान डॉक्टर सोरले थो चए त जेकॾहिं मां दुनिया जे वॾे में वॾनि अज़ीम शाइरनि खे हथ जे आङुरियुनि ते ॻणियां त शाह लतीफ़ हिकु उहो शाइरु आहे जेको पहिरें हथ जे 5 आङुरियुनि में शुमार में अची वेंदो। माना उहो शाह लतीफ़ खे दुनिया जे 5 वॾे में वॾनि शाइरनि में शुमार थो करे, ॻणप करे थो। त हीअ किताबु 1866 में लिखियलु आहे, छपायल आहे। कंहिं डॉक्टर अर्नेस्ट स्टम्प, जर्मन विद्वान हो, जंहिं पहिरियों किताबु शाह जो कलाम जेको सो ॻायो वेंदो हो, हथ सां लिखियलु हूंदो, पर छापे में कोन आयो। त 1866 में हिन इहो किताबु किथां छपायो? जर्मनीअ में वञी लिप्ज़ा शहर मां हिन उहो किताबु छपायो। ऐं चवनि था त हिन किताब जूं सिर्फ़ु 2 कापियूं दुनिया में मौजूदु आहिनि, हिकिड़ी ब्रिटिश लाइब्रेरी में ऐं ॿी इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधालॉजीअ में। असां तमामु घणा रेयर किताब आहिनि। उहो शुरूआति में जेके धरती निर्वार माना जाग्राफी 1849 में किताबु निकितो, असां वटि आहे। घणा ई किताब अहिड़ा रेयर अणलभ किताब, ऐं उन्हनि खे हथु लॻाईंदे डपु थींदो आहे। 100 साल पुराणा किताब त तमामु घणा आहिनि असां वटि, एतिरा घणा आहिनि जो तव्हां शायदि ॾिसी अॼु में पइजी वञो त हेॾो सिंधीअ जो खज़ानो आहे सिंधी साहित्य जो। सिंधी हिकु भरपूर साहित्य सां भरियल भाषा आहे, ऐं असां वटि फ़ख़ुरु करण लाइ किताब आहिनि। हालतुनि जे मजबूरीअ सबबु असांखे इहा ॼाण कोन्हे त असीं कहिड़े न वॾे फ़ख़ुरु करण लाइक़ु शानाइते वरसे जा वारिस आहियूं। इहा ॻाल्हि जॾहिं असांजे अंदर में ईंदी, असां महसूसु कंदासीं, तॾहिं असांखे ख़बर पवंदी त असांजी ॿोली तमामु क़ीमती आहे, अमुल आहे, असांखे हुनखे छॾणु न घुरिजे। अहम ॻाल्हि असांजो पब्लिकेशन डिपार्टमेंट आहे। त असांजी मैगज़ीन निकिरंदी आहे, मूं तव्हांखे ॿुधायो, असां केतिरा ई किताब बि छपाया आहिनि। सिंधी सिखण जा किताब हर लिहाज़ खां असां छपाया आहिनि। हीअ शुरूआती दर्जे ते शुरूआती जेके ॿार आहिनि, सिंधी अखरमाला भाङो पहिरियों, सिंधी अखरमाला भाङो ॿियों, सिंधी पाठमाला, सिंधी
सिंधी पाठमाला पहिरियों, सिंधी पाठमाला ॿियों, सिंधी पाठमाला टियों, इहे किताब छपिया आहिनि। पर इहे थिया शुरूआती सिंधी सिखंदड़नि जे लाइ। पर इन खां मथे ही सेंट्रल इंस्टीट्यूट ऑफ इंडियन लैंग्वेजिस जे मदद सां असां सिंधी लिपि पुस्तक छपायो आहे, कीअं सिंधी लिखिजे, कीअं सिखिजे। असां असांजी सिंधी सिखण जा ई किताब छपाया आहिनि। ॿी ॻाल्हि, असां डिक्शनरी बि कढी नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज जे मदद सां असां इहा डिक्शनरी ठाही आहे। छपाइण हिकिड़ी ॻाल्हि थींदी आहे, ठाहिण ॿी ॻाल्हि थींदी आहे। इहा डिक्शनरी असां पाण ठाही आहे, ट्रायलिंगुअल डिक्शनरी आहे। हिन में सिंधी लफ़्ज़, उनजी माना हिंदीअ में, उनजी माना अंग्रेज़ीअ में, पर सिंधीअ में ॿिन्ही लिपियुनि में। अॼु जेको सिंधीअ खे थोरो घणो ॾुखियाई आहे उहा आहे त असांजी ॿोली जेका आहे असां ॿिनि लिपियुनि में लिखी थी वञे, देवनागरीअ में ऐं सिंधीअ में, अरबी लिपीअ में। इन करे माण्हुनि में थोरो मुंझारो थींदो आहे। ऐं हिते हिंदुस्तान में सिंधी लिपि हाणे जीअं पोइ थी हुनजो वाहिपो वञे थो घटिबो ऐं देवनागरीअ जो वधंदो थो वञे। पर छाकाणि त घरनि में उहे रुॻो ॻाल्हाइनि था, ॿुधनि था, तंहिं करे उन्हनि जा उचार बिल्कुलु ग़लति थींदा था वञनि। तंहिं करे उनखे जेके चङी तरह सेखारिजे, सम्झाइजे, जेको कमु सिंधाला जी करे रही आहे, त मां सम्झां थो त असांजी ॿोली, असांजी डिक्शनरियूं उन्हनि खे तमामु कारगर थींदियूं। असां हीअ ॿी डिक्शनरी स्टैंडर्ड बायलिंगुअल डिक्शनरी छपाई आहे, इंग्लिश टू सिंधी। असां एनसाइक्लोपीडिया बि ठाही आहे, हा, जेका आहे सिंधी भाषा ऐं साहित्य कोश। हा, हिन में सिंधी साहित्यकारनि ऐं सिंधी साहित्य जे बारे में तमामु घणी ॼाण आहे। 580 दाख़िलाउनि जो असां सिंधी कोश बि छपायो आहे, जंहिंमें असां सिंध जे बारे में तमामु घणी ॼाण ॾियण जी कोशिशि कई आहे। सिंध जा शहर, सिंध जा ॻोठ, सिंधी ॾिण, सिंधी रीतियूं रस्मूं ऐं रवाज़, सिंधी लोक कहाणियूं, सिंधी शख़्सियतूं, सिंधी दानवीर, सिंधी स्वतंत्रता संग्रामी, तमामु घणो असां एतिरो घणो कमु कयो आहे ऐं इहे किताब असां छपाया आहिनि, जिन जो हर हंधि मान थियो आहे। त अॼु जो जेको ज़मानो आहे उन हिसाब सां पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त असांखे उन जो रूप बदिलाइणु घुरिजे। असांखे पंहिंजे ऑनलाइन ते इहे किताब कंहिं नमूने मोकिलणु घुरिजनि। किथे बि हूंदो, छोकी सिंधी भारत में न आहे, सिंधी जेका आहे असां भारत में न आहे, विदेशनि में सिंधी आहिनि, पढ़नि था, सिंध में सिंधी हले पई। उन्हनि ताईं जेकी कुझु असांखे आहे पहुचाइण जो तमामु सवलो तरीक़ो निकिरी पियो आहे। अॼु मां जेकॾहिं कंहिंखे कुझु चवणु चाहियां, ॿ लफ़्ज़ खणी लिखंदुसि त पाकिस्तान में सिंधीअ ताईं उहा ॻाल्हि ख़बर पइजी वेंदी, फलाणो मूंसां हीअ ॻाल्हि चवे थो। जेकॾहिं ॿ लफ़्ज़ मुंहिंजा पहुची सघनि था त हीअ सॼे जो सॼो किताबु छो नथो पहुची सघे। व्हाट्सअप करे असां इहे किताब मोकिले सघंदा आहियूं ऐं मोकिलींदा आहियूं। पहिरीं ॻाल्हि त असांखे उहे पर के ॿोलियूं नथा ॼाणनि, का ॻाल्हि न आहे। असां ऑडियो जे मार्फत जेकॾहिं हीउ सॼो किताबु को बि आहे किताबु, ही सम्झो शाह जो रसालो ई आहे, जेकॾहिं मां आहिस्ते आहिस्ते सॼो शाह जो रसालो पंहिंजे आवाज़ में रिकॉर्ड कयां त माण्हुनि खे मिलंदो न। माण्हुनि जो मतिलबु आहे सम्झण सां न। जर में फोटो जीअं लहरुनि लॻंदे अधु थिए, तूं पिणु आहीं तीअं, दुनिया में को ॾींहड़ो। हा, जेकॾहिं अहिड़ा बैत जेकॾहिं अची वञनि, मुंहिंजे वात मां निकिरनि ऐं असां उहे आवाज़ी कल्चर जे मार्फत सॼी दुनिया में पहुचायूं था, त इन खां वधीक ख़ुशीअ जी ॻाल्हि ॿी कॾहिं थी सघे। अरे मूं नथो सम्झे, पढ़ी नथो सघे, आहिस्ते आहिस्ते सम्झंदो। असां संगीत सेखारींदा आहियूं, नृत्य सेखारींदा आहियूं। हर साल में घटि असां 7-8 एकांकी नाटक कंदा आहियूं। असां ॿिया ॾिण मल्हाईंदा आहियूं, वर्कशॉप थींदा आहिनि, सेमिनार थींदा आहिनि, उन खां सिम्पोज़ियम थींदा आहिनि। हींअर ई असांजो जेको हींअर वर्कशॉप थियणो आहे 1 जुलाई खां 2 जुलाई खां वठी करे 12 जुलाई ताईं, भारत जे संविधान ते इहे घणियूं ॻाल्हियूं असांजूं थींदियूं रहंदियूं आहिनि। बसि।